ही हुआ मोहतरम जनाब उज़ैर अहमद साहब जनाब जे सामो बेहतरीन अंदाज सां नात पढ़ी। इन वक्त मां बिला ताखीर सिंध के मशहूर मुबल्लिग बुलबुल बयान शेरीन बयान हजरत मौलाना साईं हबीबुल्लाह शाह बुखारी जी खिदमत में अर्ज रखजमो अची करे तवाजे सामो बयान मां मुस्तफीज फरमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्न वल फ़ज़्ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला मुकाज़िम लहु वला मुदानी लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुस व जुज़ व उज़्म नुज़ वला जज़्ब वस्फ़ाई बताब बैत खस्मला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रक बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल। ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعطارة والهداية والحكاية والعناية والأمانة والإمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له. ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى
ताला फी मकामिन आखर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लदीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अस्सक़ुहुम हयान उस्मान व अक़ज़ाहुम अलीयुल मुर्तज़ा व फ़ातिमतु सय्यदतुन निसाउ अहलिल जन्नह। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल सहाबा अहल बैत जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त ये मजलिस बरकत वारी थे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अफजल है कुल जहान से घराना हुसैन का। ये ना ॾाढा सुभान अल्लाह हैदरी जो सुभान अल्लाह। गर्मी जी मौसम में सुभान अल्लाह करे तो शान साहबा व अहल बैत ॿुधे थो। मां दुआ थो कयां अल्लाह क़ब्र वारी गर्मी को तव्हांखे बचाए। ऐं जिन दोस्तनि खे इन क़ुर जो अदब आहे सैयद जी ज़ात जो अदब आहे इहे बीठल दोस्त बि जेकॾहिं अॻिते सुरी ईंदा दुआ थो कयां त अल्लाह क़ब्र क़यामत में इन क़ुर जी शफ़ाअत नसीब कराए। आख़िरी बयान आहे पोइ दुआ थींदी बसि हिकिड़ो कलाक रुगो साथ ॾियो त इंशाअल्लाह पोइ दुआ घुरी जल्दी घर हलंदासीं। सुभान अल्लाह कर त अल्लाह जन्नत में मुफ्त में बाग हणावे। अफजल गे कुल जहान से घराना हुसैन का नबियों का ताजदार गे नाना हुसैन का। एक पल की थी हुकूमत करबला में यजीद की। एक पल की थी हुकूमत करबला में यजीद की। सदियां हुसैन की है जमाना हुसैन का। एक करबला की खाक इस एहसान को न भूल। तड़पी है तुझ पे लाशे जिगर गोशा बतूल। इस्लाम के लहू से तेरी प्यास बुझ गई। सैराब कर गया तुझे खूने रगे रसूल। निता आती है अब भी करबला के जर्रा जर्रा से। तो सुभान अल्लाह। निदा आती है अब भी करबला के जर्रा जर्रा से। हुसैन इब्न अली जैसे नमाजी की जरूरत है। एक दफा भी महबूब साईं ते सलाह शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद नबी व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अज 21 अगस्त सन 2021 बमुताबिक 12 मुहर्रमुल हराम सन 1443 हिजरी छंछर जे ॾियारे आचर जी रात ख्वारा स्टाफ जे भरिसां ईदगाह जे अंदर बिरादर में मोहतरम हज़रत मौलाना साईं अब्दुल अज़ीज़ साहब ऐं असांजो प्यारो साथी मोहतरम जनाब मोहम्मद मूसा भयो साहब कारी अब्दुल समद हिंदड़ साहब ऐं जुमला जमात जे सिक भरी दावत ते लंबो चौड़ो सफ़र कराए अल्लाह साईं हर साल जीअं सालाना शुहदा इस्लाम कॉन्फ्रेंस में तव्हांजी ज़ियारत भी नसीब कराई आहे
ऐं बाबरकत महफ़िल में क़ुरान ॿुधाइण जी रब साईं सआदत नसीब कराई आहे। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजा दोस्तो, क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, असी जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात देवबंदी असां सहाबा जा भी ग़ुलाम आहियूं त असां अहल बैतन जा भी ग़ुलाम आहियूं। असांजी हिकिड़ी अखि शान सहाबा आहे त ॿी अखि शान अहल बैत आहे। असांजो झंडो आहे न परच में नबवी, तव्हां ॾिठो आहे अशिन कारनि पटन वारो झंडो जेको मदीने वारे साईं आमिना जे लाल जंगे बदर में अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमेरा रज़ी अल्लाह अन्हा जी चादर मुबारक में ठारायो। इहो सहाबा जो भी झंडो आहे त अहल बैतन जो भी झंडो आहे। असां सहाबा के कीअं न मञूं? ख़बर थी सहाबा उन मदरसे जा तालिब थी जंहिं मदरसे जो नालो ही बैतुल्लाह है। ये लफ़्ज़ मां तव्हांजी ज़ुबान में ॿुधण थो चाहियां जो सहाबा कराम जे ख़िलाफ़ घणी गुस्ताखी कई अथऊं। तव्हांखे ख़बर पए त हुज़ूर जे यारनि जो शान केॾो आहे। सहाबा उन मदरसे जा तालिब अथव जंहिं मदरसे जो नालो ॾाढा जो जेको चवंदो बैतुल्लाह अल्लाह कंदो हिन साल ॾिसी ईंदो। मदरसे जो नालो बैतुल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानों, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, जंहिं मदरसे में नबीअ जा यार पढ़ंदा थी किताब उन सहाबा जे पढ़ण वारे किताब जो नालो ज़ियारत भी कयो। चयो सम्झो कलामुल्लाह। सहाबा जे पढ़ण वारे किताब जो नालो कलामुल्लाह। जंहिं मदरसे में महबूब जा सहाबा पढ़ंदा हा उन मदरसे में वरी पढ़ाइण वारे उस्ताद जो नालो जो मुहम्मदुर रसूलुल्लाह। उस्ताद जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं मदरसे में वरी उन मदरसे में पढ़ण वारनि तालिबनि शागिर्दनि सहाबा जो इम्तिहान वठण वारो मुंतहिन हथ मथे करे जो ख़ुद अल्लाह। मदरसो बैतुल्लाह, किताब कलामुल्लाह, उस्ताद मोहम्मद रसूलुल्लाह, मुमतहिन अल्लाह। अचो रब को पुछूं, या अल्लाह तू सहाबा जो इम्तिहान वरतो, रब पास था कन फेल था। हे त ज़ाकिर चवंदा मजलिस में नऊज़ बिल्लाह जे सब फिरी विया रुगो पंदन पाक बचा। रब तुझो फैसलो छाए? अल्लाह सही जवाब कुरान मजीद में ॾिनो आहे। अब कुरान जी गाल सच्ची आ न? सच्ची आ न? कुरान सच्चो आ। ज़ाकिर जी गाल सच्ची आ, कुरान जी गाल सच्ची। तारीख़ जी गाल सच्ची आ, कुरान जी गाल सच्ची। तारीख़ त हुजूर जे सहाबा के गालियूं था लिखनि या तारीख़ कूड़ी आ। घोटकीअ जी बाज़ार में चौक ते न तारीख़ के तीली ॾेई साड़जे। खुदा जो कसम आ तारीख़ हिन दौर जी अथव। अल्लाह जो कलाम कुरान उन दौर जो आहे। न ज़मीन हुई न आसमान, न सिज न चंड न तारा। ज़मीन आसमान जे ठहण खां 70,000 साल पहिरियों अर्श मुअल्ला ते हिन कुरान जी तिलावत मुंहिंजे रब साईं पाण कई आहे। रब साईं पढ़ियो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। करे मुंहिंजे रब साईं वरी हिन सूरत जी तिलावत कई। फरमा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला। अचो कुरान को पुछो। कुरान ये सॼी जमात तुंहिंजे करे वेठी आहे। रात जा 11 थी विया आहिनि, गर्मीअ जी मौसम आहे, पोइ बि कुरान तुंहिंजे करे वेठा आहिनि। कुरान हिननि खे ॿुधाए सहाबा पास थिया कन फेल थिया। रब तो फरमाए अड़े चरिया थिया छा? उहे शागिर्द कीअं फेल थींदा जिन जो उस्ताद मदीने वारो साईं हुजे। तूं असांजा शागिर्द फेल थींदा सघनि, महबूब जा शागिर्द कीअं फेल थींदा?
अञा ॿियो जुमिलो चवां मन के गाल समझ में अचे अकीदो ठही वञे ओज़िले घोटकी वारो हारी भी वेठा हो ज़मीन में पोख कंदा हो सहाबा जो मां हीअं भी मिसाल थो ॾियां यार उहा पोख कीअं ख़राब थींदी जंहिं पोख जो हारी मिठो मोहम्मद हुजे पोख जी गिला कंदे त पोइ हारीअ जी गिला थींदी हीअं न सही पोख ख़राब आ त हारी ख़राब आ अस्तगफिरुल्लाह जे पोख जी गिला कंदे त हारीअ जी गिला थींदी जे सहाबा जी गिला कंदे त पोइ महबूब मुस्तफ़ा जी गिला थींदी अञा टियों जुमिलो चवां खजिन जी मौसम मां बाग जी मुंता यार उहो बाग जो मेवो कीअं ख़राब थींदो जंहिं बाग जो माली मिठो मोहम्मद हुजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के न ॻाल्हाईंदो कर अचाणे क़ुरान को पुछो सैयद जे हथ में क़ुरान आ ॾिसो शवीओ सिपारो अथव सूरत जो नालो अथव सूरतुल हुजरात आयत जो नंबर भी लिखी छॾियो वञी पाण माना पढ़ो शवीओ सिपारो लिखण वारो लिखो ॿुधण वारो ॿुधो रिकॉर्ड करण वारो रिकॉर्ड कयो दावा सां ॻाल्हाया थो चैलेंज सां उलमा स्टेज ते मौजूद आहिनि शवीओ सिपारो सूरत जो नालो हुजरात आयत जो नंबर थी 3 मुंहिंजो रब साईं तो फरमाए उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाह तकजी गावो तो दुआ कुरान सुभान अल्लाह धरिया उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाह रब तो फरमा महबूब तुझे यारन जो इम्तिहान तुझे शागिर्दन जो इम्तिहान सहाबा जो मां रब वरतो या अल्लाह शाह जो इम्तिहान वतई सहाबा को अखिन जो ना कनन जो न हथन जो इम्तिहान न पेरन जो न रब बाकी शाह जो इम्तिहान वतई चए तो उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम दिलनि जो ऐं दिलि जो इम्तिहान वठण जी ताक़त कंहिंखे आहे जेको दिलनि जा राज़ ॼाणे दिलनि जा राज़ केरु थो ॼाणे या अल्लाह इम्तिहान वतई सहाबा को दिलनि जो रब को नतीजो छा आयो रब तो फरमाए चरिया जिन जो मदरसो बैतुल्लाह जिन जो किताब कलामुल्लाह जिन जो उस्ताद मोहम्मद रसूलुल्लाह जिन जो मुमतहिन अल्लाह तो उन्हनि जो नतीजो थी कुरान में लिखल रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु महबूब सहाबा मां रब को फर्श ते राज़ी मां अल्लाह तुझी जमात को अर्श ते राज़ी घोटकी वारो 4 जुमला चवंदो तकरीर में ये दिल जी पट्टीअ ते लिखी छॾे इंशाअल्लाह गुमराही न ईंदी गौर सां तवज्जो कर ये 4 जुमला मां वॾे कम जा चवां थो ईमान ताज़ो थी वेंदई तवज्जो कर नंबर पहिरों जुमलो सोना अबू बकर सिद्दीक सां दुश्मनी न कजाए अबू बकर सिद्दीक जो दुश्मन न थी जाए सिद्दीक सां बगावत न कजाए न त अल्लाह नाराज़ थींदई जेको सिद्दीक जो दुश्मन थींदे त पोइ अल्लाह से तोखे महबूब मुस्तफ़ा जो रोज़ो खसे छॾींदई आहे न बाबा साईं जो रोज़ो सिद्दीक जे दुश्मन के दिल न चवंदी त मां महबूब साईं जे रोज़े जो दीदार कयां हालांकि महबूब साईं फरमायो मंज़ार क़ब्री वजबत लहू शफ़ाअती यौमल क़ियामह जे ईमान जे हालत में मां रसूलुल्लाह जे रोज़े जी ज़ियारत कई मां महबूब ते अहिड़े उम्मतीअ जी शफ़ाअत करणु क़यामत ॾींहुं वाजिबु आहे ही पखो हले थो ॾिसो था ही पखो हले थो त सैयद हबीबुल्लाह शाह के हवा लगे इन पखे जी हवा स्टेज ते नौजवान आलिम वेठा आहिनि बुज़ुर्ग वेठा आहिनि मां को वधीक मुत्तकी परहेज़गार वेठा आहिनि इन्हनि खे बि हवा लगे थी सही हवा लगे थी पखे जी हवा लगे थी हलूं मदीने तव्हांजी नियत ई न आहे मदीने हलण जी न तव्हांखे किरोना खां भउ थो थिए हो मोली असदुल्लाह खोड़ो त चए थो किरोना इमरान ख़ान जी वॾी धीउ आहे ईद ते ईंदी आहे ख़र्ची वठी वेंदी आहे हाणे बि किरोना साईं मुराद अली शाह खे लिखत में ॾेई वई आहे त 40 ॾींहं न ईंदो मातम करणु वञा थी वरी पोइ ईंदव हा तव्हां किरोना को रुझो था दुआ कयो त अलाह करे हवाई जहाज़ खुलनि त मदीने हलो
फसले पैसा गदायो मदीने में मुझे साईं जो साओ रोज़ो गुंबदे खजराए जिते 24 कलाक अल्लाह जी रहमत जो मीठो वसई सुबह को वठी सिजल थे ताई मदीने में मुझे साईं जे रोज़े ते 70,000 सलाम पढ़दा थी मलाइका वरी सिजल थे को वठी वरी सुबह जी आज़ान ताई 70,000 मलाइका ॿिया ईंदा थी। अरे अफसोस है तुझे हालत तू अबू बकर उमर के तो कारियों दे कोई फर्क न पवंदो मता पांजी कब्र कारी करे खुदा शिकिल न फिराए छॾई। अबू बकर उमर त उहे यार थी जेके हींअर भी शाह साहब जे मोबाइल में 11:36 थियान अल्लाह जो कसम हींअर भी हुजूर साईं जे रोज़े ते 70,000 मलाइका मौजूद आहिनि जेके नबी साईं ते अबू बकर उमर ते रोज़ सलाम पढ़दा थी। तू सहाबा के न मने अबू बकर उमर तो के किस्मत में न थो वने दिल न थी चवे उनन सा ताल्लुक न तो रखे त भली न रखो पाजी कब्र तो कारी करे पर अबू बकर उमर तो वे जवान ने जेके नबी सा भाकुर में कदमन में रोज़े पाक में सुना पिया रोज अल्लाह से नवा नवा मलाइका 70,000 मोकली दुआ वनो सिद्दीक के रब जा सलाम दे सोने उमर के रब जा सलाम दे तो हींअर भी जन्नत में सुता पिया जे स्टेज ते हिन पखे जी हवा शाह साहब सां गॾु जमात के लगे थी असांजो अक़ीदो आहे त हुजूर जे रोज़े ते भी 24 कलाक रुगो मखलूक न खुद खालिक भी रहमत मोकिले थो इन्नल्लाह मलाइकतहू युसल्लूना अलन नबी त अल्लाह जी रहमत जी हवा जीअं महबूब साईं खे लगे थी त साईं जे कदमनि में ॿ यार सुता पिया आहिनि उन्हनि ते भी हवा हले ई हले थी। अब तवाजो जलसे ते आया साईं अब्दुल अजीज साहब जंजी दावत ते सालियाना जलसे में गर्मी में वेही कुरान था ॿुधो तवा के राज़ी करण आयो हथ मथे करे ॿुधायो असां भी खानपुर शिकारपुर को अल्लाह अकबर सफर करे ताके कुरान ॿुधाइण आयासीं असां भी के राज़ी करण आयो अल्लाह के असांजा मुर्शिद हाले जी वारा के राज़ी कंदा असांजा मुर्शिद बेर वारा के राज़ी कंदा असांजा मुर्शिद दरगाह शाहपुर चकर वारा के राज़ी कंदा असांजा मुर्शिद दरगाह जरार पहुड़ वारा के राज़ी कंदा दरगाह सुमरानी शरीफ वारा के राज़ी कंदा सेवण वारो साईं के राज़ी करे वियो शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह के राज़ी करे वियो असांजा सब बुजुर्ग कादरी चिश्ती नक्शबंदी सहरवर्दी औलिया अल्लाह के राज़ी करे विया करबला में शहीद थी विया अहल बैत के राज़ी करे विया सवा लख सहाबा के राज़ी कंदा सवा लख नबी के राज़ी करे विया अचो शाह साहब जे हथ में कुरान अचो त रब साईं को सवाल कयो या अल्लाह सजी जमात चवे थी त असां तोखे राज़ी कंदा 18,000 मखलूक मुंहिंजा अल्लाह तोखे राज़ी कंदी आहे पर रब तू भी त ॿुधाए न हिन जमात खे त तू कंहिंखे राज़ी कंदो आहे अल्लाह अकबर जेके रब राज़ी करे तो वो शान में आला वो इज्जत ईमान मर्तबे में आला अल्लाह से तो फरमाए बुदो जिले घोटकी जा मुसलमानों रब तो फरमाए सजी दुनिया मुखे राज़ी कंदी आहे पर मां अल्लाह बिन शख्सन के राज़ी कंदो आहे काथे लिखल आहे कीअं सिपारे में लिखल आहे एक सूरत वज़हा में ॿियो सूरत वल्लैल में रब तो फरमाए सजी दुनिया मुखे राज़ी कंदी आहे पर मां अल्लाह बिन शख्सन के राज़ी कंदो आहे रब उहे ॿई कहिड़ा चए थो नंबर पहिरियों वज़हा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा रब ॿियो कंहिंखे राज़ी कंदो आहे चए थो वसयुजन्नबुहल अतक़ा अल्लज़ी यूती मालहू यतज़क्का वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल आला वलसौफ यरज़ा होॾे थो चए वलसौफ
युअतीका रब्बुका फतरदा तेरे जो जे वला सौफ यरज़ा बुधो रब जो फैसलो रब तो जे सजी दुनिया मुखे राज़ी कंदी आ पर मां अल्लाह हिकु सोना मदीने वारा साईं सोना मोहम्मद तोखे राज़ी कंदो आ बे तुझे यार अबू बकर सिद्दीक के राज़ी कंदो हाणे पंहिंजे दिल में हथ रख अल्लाह तो चवे कुरान में मां सिद्दीक के राज़ी कंदो आ हे वरे लाउडन ते उनखे तो ॻाल्हि मजलिस में उनखे तो ॻाल्हाए सिद्दीक के जंहिं लाइ रब तो चए त मां बि सिद्दीक के राज़ी कंदो या अल्लाह अबू बकर के छो तो राज़ी करें सिद्दीक के अल्लाह फरमायो अबू बकर केरा अल्लज़ी युती मालहू यतज़क्का जे पंहिंजो तन मन धन मुंहिंजे महबूब खां घोर करे छॾियो ईअं मथे ते गंढड़ी आ साईं जन दयालो चंदो खणी आयो साईं जन फरमा सिद्दीक छा खणी आयो आहे चइसई सॼे घर खे बुहारी ॾेई न सुई छड़ी आ न धागो छड़ियो आ सिद्दीक भला घर छा छड़े आए चइसई अल्लाह व रसूल अल्लाह अल्लाह जे रसूल जो नालो छड़े आवा जंहिंजो रब ते जो सब तरी त के आशिक चयो न सहाबा पाक ने क्या हक को जिगर दिया किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स जर दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया खुदा के नाम के सिवा जो कुछ था ला के धर दिया अज अहद कर त इंशाअल्लाह अबू बकर सिद्दीक जो गुलाम थींदुस सिद्दीक सां प्यार कंदुम हलो वक्ते वरी ॿियो जुमिलो मुंहिंजो यादि कजाए इंशाअल्लाह गुमराही न ईंदी हज़रत उमर फारूक जो दुश्मन न थी जाए हज़रत उमर के गारियूं ॾींदे हज़रत उमर के घटि वधि ॻाल्हाईंदे त अल्लाह तो को काबतुल्लाह खसे छॾींदे उमर जे दुश्मन के काबतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज़ ई न पढ़ी छो छो त इहो ई काबतुल्लाह आया इहो ई बैतुल्लाह आया जंहिंजे ख़िलाफ़ के हीअं हथ पकड़े महबूब मुस्तफ़ा दुआ घुरी या अल्लाह मके में ॿ भोतार था रहनि ॿ सरदार था रहनि ॿ ख़ान ॿ चौधरी ॿ होट माण्हू था रहनि या अल्लाह ॿिन्ही मां हिकिड़ो त मूंखे ॾे अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब ऐं बि अबर ऐं बि अमर बिन हशाम या अल्लाह हिकिड़ो मूंखे ॾे या हशाम जो पुटु अमर यानी अबू जहल ॾे या ख़त्ताब जो पुटु उमर मां मोहम्मद जे दीन खे ॾे या अल्लाह ताक़त मिलंदी मोहम्मदी दीन खे अल्लाह फरमा सोना घबराए न महबूब तो चे मुझे अल्लाह मां हरू भरू नथो चवां त उमर ॾे ईअं बि नथो चवां त अबू जहल ॾे या अल्लाह ग़ैब जो इल्म मां मुस्तफ़ा के नाहे ग़ैब जो इल्म मौला तोखे आ घुरण मुंहिंजो कमु आहे चूंड करण तूं अर्श वारे रब जो कमु आहे मौला जेको तोखे वणे उहो मूंखे ॾे हाणे फ़ैसिलो तव्हां कयो हज़रत उमर नबी साईं खे कंहिं चूंडे ॾिनो वो जेके सोनो उमर नथो वणे त बोले के अल्लाह भी नथो वणे तोखे अल्लाह जो फैसलो नथो वणे त तोखे उमर कीअं वणंदो पोइ त तूं अल्लाह जो बि दुश्मन आहे तोखे अल्लाह जी चूंड ई नथी वणे नबी साईं ईअं छो रही थो त मूंखे उमर खपे या अबू जहल ॾे या उमर ॾे अल्लाह फरमायो महबूब घबराए न अबू जहल लानती या उनजे मुक़द्दर में हिदायत ई नाहे सोना तूं वेह त मां उमर तोखे शाम जो मुरीद करे थो ॾियां साईं जन वेठा आहिनि हज़रत उमर अचे थो ईअं नंगी तलवार हथ में आ साहब उथी बीठा साईं जन फरमाया वेही रहो साईं उमर अचे थो फरमाया वेही रहो साईं ख़बर नाहे अलाए हमले जी नियत सां थो अचे अलाए कलमे जी नियत सां थो अचे साईं जन फरमाया साहब वेही रहो उमर नथो अचे मां मोहम्मद जी दुआ जो जवाब थो अचे वो भी दुख तो ते सखर में भित ते चाकी कई दो पुछो शापे हज़रत उमर जो नालो लिखो लानत हो जड़े शख्सन ते केखे तो गालाए हज़रत उमर के उमर अज भी रोज़े पाक में साईं जे कदमन में सुतो पियो आ खबर थी उमर केरा उमर वो जवाना जे पंहिंजे दौरे खिलाफत में 900 त जामा मस्जिदूं ठारायो ए सखर में ॾिठी तो जेका बंदर रोड ते मस्जिद आ वॾी मस्जिद आ कारी खलील अहमद साहब रहमतुल्लाह अलैहि या एडी वॾी मस्जिद बंदर रोड वाली जेका शहर सखर में आ किताब लिखंदा एडियूं वॾियूं मस्जिदूं सोने उमर जॾहिं वज़ीर आज़म हो त 900 मस्जिदूं ठाहे
आने वारा त चवनि था ठहियल मदरसा बि ठाहियो, मस्जिदूं ठाहियो, मंदर ठाहियो। अल्लाह अकबर। हज़रत उमर केरा? हज़रत उमर उहो जवाना जे पंहिंजे दौरे खिलाफत में 3000 नंढियूं मस्जिदूं ठारायूं। हज़रत उमर उहो जवाना जे पंहिंजे दौरे खिलाफत में ऐलान कयो अचो त नौकरी ॾियां। हाणे त नौजवान ख़ुदकशी था कनि, पढ़ल लिखल ग्रेजुएट पास, नौकरी नथी मिले, बेरोज़गारी महांगाई वधी वई आहे, ख़ुदकशी था कनि के दरिया में टपो था ॾियनि, पाण खे पाण मारे था छॾनि बेरोज़गारी जे करे। अल्लाह अकबर। हज़रत उमर जी हुकूमत हुई, फारूक आज़म ऐलान कयो हाणे त नौकरी पैसनि ते थी मिले, सिफारिश ते मिले थी, पर सोने उमर जो ऐलान ॿुधो, अचो नौजवानो मां नौकरी थो ॾियां, मुंहिंजी नौकरीअ जे लाइ रुगो 2 शर्त अथव, उहे पूरा करे अचो। साहब जी औलाद पुछनि था साईं कहिड़ो शर्त आहे नौकरी मिलंदी? हिकु चहिरे में अल्लाह जे रसूल मिठे मोहम्मद साईं जी सुन्नत दाढ़ी रखी अचो, सीने में कुरान याद करे अचो, मुफ्त में नौकरी वठो। चेहरे में दाढ़ी, सीने में कुरान, जेको याद करे अचे मां को नौकरीअ जो ऑर्डर वठे। अलाए केतिरा हज़ारे फौजी फौज में भर्ती थिया, साहब जी औलाद सब कुरान जा कारी हो। तो सुञाणे न सुञाणे मुझे उम्र के त मदीने जी बाहि भी सुञातो। मदीने जे ॿाहिरों बाहि लगी, हज़रत उमर चादर लाथी। अब बाहि के छा सां विसारियो? पाणीअ सां न। हज़रत उमर चादर लाथी, साहबा के फरमायो मां इंसाफ़ जी हुकूमत कायम कई आहे, मुंहिंजी चादर बाहि के ॾेखारियो, इंशाअल्लाह विसामजी वेंदी। साहबा चवंदा हज़रत उमर जी चादर जो ॾिठो, सुभान अल्लाह, बाहि वरी मदीने में न लगी। तूं सुञाणे न सुञाणे उमर खे बाहि बि सुञातो। अल्लाह। हज़रत उमर तो वो जवाना सिलसिलो पियो अचे, ईअं लठ खणी ज़मीन खे हयईं, मां इंसाफ़ जी हुकूमत कायम कई आहे, तोखे कोई हक़ न आहे। ज़मीन बीहजी वई। हज़रत उमर वो जवाना जो हिकिड़ी छोकिरीअ खां तेल जी शीशी छॾाइजी वई, ज़मीन तेल खे चूसे वई। हज़रत उमर तो चयो छो थी रोए न्याणी? साईं मुंहिंजो आका वॾो ज़ालिम आहे, मूंखे मारींदो, ज़मीन तेल चूसे वई आहे। हज़रत उमर लठ खणी ज़मीन खे, ख़बरदार, मां इंसाफ़ जी हुकूमत कायम कई आहे, तोखे कोई हक़ न आहे ज़मीन खे जो तेल फमाए, जल्दी तेल वापसि मोटाए ॾे, न त को मदीने में बेनमाज़ी मरी वियो त तुंहिंजे अंदरि दफ़नाईंदोसांइ। बेनमाज़ी माना एॾो किनो आहे जो उहा मदीने जी ज़मीन बि बेनमाज़ीअ जे लाश खां पनाह थी वठे। ज़मीन थी जे सोना उमर मां तेल वापसि मोटाए थी ॾियां, पर बेनमाज़ीअ जो लाश माॾे न मोकिलिजांइ। हज़रत उमर तो वो जवाना मदीने में ख़ुतबो थो ॾे, मस्जिद नबवी, साहबा ओॾे जंग था कनि, मदीने को ॿाहिरि काफ़ी परे। हज़रत उमर हवा जे ज़रिए अल्लाह से सोने उमर जो आवाज़ उन सहाबी जे कन ते पहुचायो। को जंग जो मंज़र नज़र आयो, चए तो या सारिया अल जबल, ओ सारिया साहबी जबल जे पोयों दुश्मन तो अचे, होशियारी कर। साहबा हैरान थी विया, साहबा जंग करे मोटी आया, चयो अल्लाह जो कसम असां परेशान थी वियासीं त उमर त मदीने आ, पर असांजे कननि ते बिना मोबाइल जे, बिना वायरलेस जे, बिना व्हाट्सएप जे, बिना सिग्नल जे, बिना टावर जे, बिना मिस कॉल जे, बिना सिम जे कीअं सोने उमर जो आवाज़ बिना तारुनि जे हवा जे ज़रिए अल्लाह से असां साहबा जे कननि ते पहुचायो। बादशाह हुजनि अदल वारा त पोइ अल्लाह हर शइ ताबे करे ॾींदो। हज़रत उमर जे हुकूमत में शींहं, पगड़ ऐं बकरियूं गॾु पिया चरनि। अमुन एॾो जो ऐलान थो करे का कुंवारी छोकिरी 22 लख मुरबा मील जो हुक्मरान आहे। सोनो उमर चए थो का कुंवारी छोकिरी हुनजे मथे ते खारो भरे सोन जो रखो, राति जो 12 बजे खां पोइ घुमे, मां उमर इस्तीफ़ा ॾियण जे लाइ तयार आहे। जेकॾहिं को कुतो कोन न्याणीअ जे बुरी अखि खणी ॾिसे। उहे बादशाही हलिया विया, जो अदल वियो, अमन वियो, माण्हू परेशान लॻा पिया। अल्लाह तंहिंजे करे सोने उमर सां न फिटाइजांइ। जो जॾहिं मुस्लमान थियो, साईं जन फरमायो नमाज जो टाइम थियो आहे, तयारी कयो।
साईं काॾे कमरे में लिकी नमाज़ पढ़दा से काफ़रनि जो होल्ड आ सोनो उमर तो चे साईं को मुझे मुसलमान थियण जो फ़ाइदो कहिड़ो थियो अब दुनिया जो कानून आ जेको दीन जो कम शुरू करे जैसी ते वो दीन जो कम हले जे शुरात कई उन जे खाते में सवाब हलदो रहंदो हज़रत उमर जो चे साईं के मां जे लाल के ताकत ना जो सामू अचे अज उमर मुसलमान थियो हलो बैतुल्लाह में नमाज़ पढ़दा से 40 लख मानू काबतुल्लाह में किरोना गोग में हाजी नमाज पिया पढ़न क़यामत ताईं नमाज पढ़दा सभिनी जी नमाज जो सवाब सोने उमर जे खाते में हलंदो जेके उमर न वणे तो वो बैतुल्लाह में वञी नमाज न पढ़े घणी ॻाल्हियूं थियूं ॿ जुमला थिया अचु ताणे टियों जुमलो ॿुधायां यादि कजांइ अल्लाह अकबर हज़रत उस्मान सां दुश्मनी न कजांइ हज़रत उस्मान सां बुग़्ज़ कंदे उस्मान जो दुश्मन थींदे त पोइ अल्लाह सीने में क़ुरान खसे छॾींदे हाँ शो त हाफ़िज़ुल क़ुरान जामिउल क़ुरान का मसल तरतीब फी लोहिर रहमान सहाबियात हज़रत उस्मान जेके उस्मान नथो वणे खुदा उन सीने में क़ुरान ही न ॾींदो अल्लाह वरी ॿियो जुमलो चवां जेके हज़रत उस्मान नथो वणे त पोइ मदीने जी मस्जिद में नमाज़ ही न पढ़े छो त मदीने जी मस्जिद जो प्लाट भी त सोणे उस्मान वठी ॾिनो अल्लाह तव्हांखे मदीने में जुमो नसीब कराए जे मदीने में हिकु जुमो पढ़ियो त 50,000 जुमन जो सवाब आहे ऐं चौथो जुमलो ॿुध हज़रत अली से वो यारी न फिटाई जाए जे हज़रत अली जो दुश्मन थींदे त पोइ अल्लाह तोखे जन्नत छा पर जन्नत जी खुशबू भी न सिखाईंदो हथ मथे करे जो असां सिद्दीकी असां फारूकी असां उस्मानी असां हैदरी असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अली खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजे असां हसनी आहियूं असां हुसैनी आहियूं तॾहिं त चवंदा हुसैन करबल में पढ़ियो क़ुरान आखिर में बेवफाई न कर मुझे 10 मिनट बचान हुसैन करबल में पढ़ो कुरान हुसैन तीरन में अनेती नियत हुसैन बचड़ा कुहाया उतरे हुसैन बदले में वरती जन्नत बेहिश्त जागिन बुलंद दर्जा हुसैन जो उत मकाम आए तो असा सहाबा जा भी गुलाम हो त असा अहल बैत जा भी गुलाम हो या अल्लाह फैसलो कई सहाबा जो पास था कन फेल था रब तो फरमा वाह जा पास थी या मां इनाम भी दिनो मान बुध कुरान वसाबिकून अल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार आखिर में बेवफाई चंगी ना है सुभान अल्लाह मैं जल्दी जान तो शरा 8 मिनट बचान वसाबिकून अल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार अब तो फरमा हिकड़ा सहाबा मुहाजिर थी या अंसारी थी वल्लदीन तबऊहुम बिइहसान क्या उन जे तरीके ते हलण वारा थी या अल्लाह सहाबा जो फैसलो केड़ो आ चे तो रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु मा अल्लाह उन को अर्श ते राजी है को फर्श ते राजी या अल्लाह जो घोटकी वारन के खबर पे त सहाबा जी जाय का थे बुधाए कुरान रब तो फरमा व अअद लहुम जन्नत सहाबा जी जाय का थे व अअद लहुम जन्नत जो जन्नत में या अल्लाह सहाबा के तरीके ते हलन वारन के केड़ी जन्नत दीने चे तो तजरी मिन तहत हल अनहार जे जन्नत जे चौधारी 4 नहरूं हलन थियो या अल्लाह केड़ी नहरूं जे तो शमियो सिपारो खोलो सूरत मोहम्मद में अल्लाह से फरमायो फीहा अनहारुन मिन माइन गैर आसिन एकरे पासे को मिठे पानी दी नारा व अनहारुन मिन लबनिल लम यतगय्यर ताम वरी बे पासे को खीर दी नारा चो सुभान अल्लाह अल्लाह ताके जन्नत जो खीर नसीब कराए माखी को वधिक मिठो दुनिया जे खीर को वधिक शो वरी जेको व अनहार
मिन खमरिल लज़्ज़तिल लिशारिबीन। जन्नत में वरी सहाबा जे लाइ सहाबा अहल बैत जे तरीक़े ते हलण वारनि जे लाइ शराब जी बि नहर हणाई आहे। या अल्लाह चौथी नहर कहिड़ी आहे? व अनहारुम मिन असलिम मुसफ़ा। हिते घोटकीअ में माखीअ जो शीशो 3000 में मिलंदो, सो बि मिलावट वारो असुल माखी कोन्हे। रब तो चे मूंखे राज़ी करे आ सहाबा अहल बैत जे नक्शे कदम ते हली आ त जन्नत में मां माखीअ जो बि वायूं हणाए ॾिनियूं अथव। या अल्लाह हे त चे तो पंजन पक पाक बचा बाक़ी सब फ्री आ। चे तो रब ज़ाकिर जी ॻाल्हि कूड़ी आ, मुंहिंजी ॻाल्हि सची आ। उलाइक हुम सादिक़ून। सवा लफ़्ज़ सहाबा सच्चा। कुरान सचो आ। वरी तो चे इन्नल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवौ व नसरू उलाइक हुमुल मोमिनून हक़्क़ा। सहाबा सब मोमिन हा पक्का। वरी तो चे उलाइक हुमुर राशिदून। सब हिदायत वारा। या अल्लाह सहाबा कंहिंजो टोलो आ? वडेरे जो न न, भोतार जो न न, खान जो न न, चौधरीअ जो न न, MP MLA जो न न। रब सहाबा कंहिंजो टोलो आ? कुरान में चए थो उलाइक हिज़्बुल्लाह। कंहिंजो टोलो आ? हया नथो अचे। अल्लाह जे टोले खे तो गारियूं ॾे, अल्लाह जे टोले खे तो ॻाल्हाए। मता ख़ुदा डमिरजी पवई, कबर में शिकिल न फेराए छॾई। उलाइक हिज़्बुल्लाह। सहाबा मां अल्लाह जो टोलो अथव। अला इन हिज़्बल्लाह हुमुल मुफ़्लिहून। मां रब जो टोलो चो कामयाबी कामयाब आ। काथे सखर हेरे, काथे मको मदीनो। कुरान भी चए तो लिल फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीना उख़रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम। सहाबा घर छॾे आया, वतन छॾे आया, बच्चा ॿार छॾे आया। अब काथे मको मदीनो, काथे ता असांजो पाड़े वारो ज़िलो सखर। ज़िले सखर में महबूब ॻोठ जहाने स्टॉप जे भरिसां कब्रिस्तान में वञी ज़ियारत करे आ। नबी से जा 3 सहाबी हिते भी सुता पिया थी। मको मदीनो, काथे असांजी सिंध जी सखर, हुजूर जा यार हिते भी सुता पिया। अल्लाह जाने सैयद जे आॾो क़ुरान पिया। मां वज़ू सां वेठो आहियां। हज़रत सैयद अब्दुल अज़ीज़ साहिब जी मौजूदगी में इहा ॻाल्हि थो कयां। हेॾे मां वियुसि कराची खां परते ज़िले ठटे में वाइज़ करणु। मूंखे दोस्तनि जो साईं शाह साहिब हलो त तव्हांखे ॾेखारियो। हिते मकलीअ जो कब्रिस्तान आहे, हिते बि महबूब जा यार सुता पिया। काथे मको मदीनो, काथे पेशावर। पेशावर में हिकिड़ो कब्रिस्तान आहे, नालो आहे बाबा ए सहाबा जो कब्रिस्तान। उते वञो बि हुजूर जा यार सुता पिया। माना आया जो मको मदीनो छॾे तूं असांखे क़ुरान पहुचाइण जे लाइ, दीन जी दावत तबलीग लाइ, त वरी घर बि न विया। हेॾे मां वियुसि बलोचिस्तान जलसे ते, वंगू करख हब कराची खां 300 किलोमीटर परे लसबेले में जलसे ते वियुमि। मूंखे दोस्तनि जो साईं सही था चओ, हिते बि पंजगूर जो इलाइक़ो आहे, हिते बि नबी साईं जा 5 यार सुता पिया। जिन घर छॾिया, जिन वतन छॾिया, जिन कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि खे न ॻाल्हाए, उन्हनि जे तरीक़े ते नक्शे कदम ते हल। ऐं चओ त असां सहाबा जा बि ग़ुलाम आहियूं, अहल बैतनि जा बि ग़ुलाम आहियूं। कंहिंखे घटि वधि न ॻाल्हायो, इज़त कयो सहाबा जी। असहाबी कन नुजूम फबिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। नबी साहब फरमाया मुंहिंजा सहाबा ईअं अथव जीअं आसमान जा सितारा अथव। अहल बैतनि जा ग़ुलाम थियो ॼण नूह नबीअ जे बेड़े में सवार थियो। जेको अहल बैतनि जो ग़ुलाम आहे उहो जन्नत जे बेड़े में सवार थियो आहे। असां अहल बैतनि जा नौकर आहियूं, पर इहो बेड़ो तोखे जन्नत जे दर ते न पहुचाईंदो, छो त बेड़े में लाइट कोन्हे। पोइ सहाबा जी रोशनी खणो, हे सितारा जीअं सितारा चमकनि था, सहाबी ईअं अथव। हिकु हिकु सहाबीअ जी रोशनी खणंदे, उनजे नक्शे कदम ते हलंदे त इहो अहल बैतनि वारो बेड़ो तोखे जन्नत जे दर ते पहुचाईंदो। वो छा ख्याल आहे? उलमा जो सॾु थियो आहे कराची में 29 अगस्त ते क़ाइद जमियत मौलाना फज़ल रहमान साहब अल्लामा राशिद महमूद तव्हांखे घुरायो आहे। हिन मुल्क में महांगाई जो अज़ाब ख़त्म करण लाइ, अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ करण जे लाइ, इंशाअल्लाह कादियानी हुकूमत खे घर मोकिलण जे लाइ, मदारिस ऐं मसाजिद ऐं सहाबा अहल बैत जी नामूस इज़त ऐं तहफ़ुज़ जे लाइ कराची हलबो इंशाअल्लाह। तयारी आहे न? 29 अगस्त इंशाअल्लाह। हाणे त मौलाना फज़ल रहमान साहब जन खे वॾी ख़ुशी थी आहे। हक़ वारी जमात घणी थोरी हुजे न, क़ुरान बि चवे थो पंहिंजे पेरनि ते सिधा थियो। मां अल्लाह जी मदद अॼु बि तव्हां सां गॾु आहे। ॾिठई कोन अमेरिका 72 मुल्कनि जी फ़ौजनि जी ताक़त वठी
पोइ तो अफगानिस्तान में तो मां हीअं तो ख़त्म कया तालिबान खे 7 ॾींहंनि में। अल्लाह फरमाए तूं अच त सयूं, तोखे भली हथियारनि ते नाज़ आहे, तोखे मुल्कनि जी ताक़त ते नाज़ आहे। बसर सां मानी खाई राति जो बुख ते क़ुर पढ़ी ॾाढ़ी ऐं पटके वारनि तालिबान खे मां रब जी ताक़त ते नाज़ आहे। हाँ साईं, 18 सूबा कब्ज़े में अची विया। कल कलो कोडी चे 7 ॾींहंनि में ख़त्म कंदमि। 20 साल थी विया अमेरिका ख़त्म न करे सघियो। सभिनी मुल्कनि खे जे हलो गोॾा भॼी तालिबान खां माफ़ी वठी भॻा। उहो ई ॾाढ़ी, उहो ई पटको, उहो ई क़ुर अॼु बि अफ़गानिस्तान ते अल्लाह जे कानून जो निज़ाम अची वियो। कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतन कसीरतन बिइज़्निल्लाह। ओ हक़ वारो, तव्हांजो अल्लाह बि हिकु आहे, मुहम्मद सोणो बि हिकु आहे, त मुस्लमान पाण में छो था विढ़ो? हिक ॿिए जो साथ ॾियो। तव्हां सभु पाण में भाइर थियो, काफ़िरनि सां मुक़ाबिलो कयो, तव्हां पंहिंजा पेर सिधा कयो, मां अल्लाह जी मदद अॼु बि तव्हां सां गॾु। दुरूद शरीफ़ पढ़ो। आज इमदादुल्लाह जो शागिर्द आहे, मुंहिंजो हमसफ़र साथी आहे। हिकिड़ो मौलूद चवंदो मिस्किन नात खांदो, ख़िदमत बि कयो, सलाह गॾु ॾींदव, पोइ कोई बि दुआ पौग में न वञे, मज़ूरी दुआ में मिलंदी आहे। दुरूद शरीफ़ पढ़ो, तव्हांखे ॿुधाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।